जिन्हें नवा के अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है कराची में के अपडेट कयूं। जलबाणी बिरादरी पारा प्रोफेसर के कातिलन की गिरफ्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। विरिया सिटी लग ॻोठ दरिया खान जलबाणी में क़त्ल थियल NED यूनिवर्सिटी के प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी के वारसन ऐं शागिर्दनि पारां कातिलन की गिरफ्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाणी खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, कराची प्रेस क्लब आॾो अॼु नौशेरो फिरोज़ लग ॻोठ दरिया खान जलबाणी में क़त्ल थी वियल NED यूनिवर्सिटी के प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी के वारसन ऐं शागिर्दनि पारां कातिलन की गिरफ्तारी लाइ एहतजाज किया वियो। प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी के भाउ हाजी जुल्फ़कार अली जलबाणी की अगवानी में एहतजाज किया वियो। एहतजाज में मर्दन औरतन बैनर हथन में खड़ी नारेबाजी कई। NED यूनिवर्सिटी के प्रोफेसर शहीद अली मुर्तज़ा जलबाणी के कत्ल खिलाफ एहतजाज जेको आहे सो अॼु शाम जो थियो। उन खां पोइ 25 दिसंबर 2024 ते नौशहर फिरोज़ में प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी के संदन कज़न जेको आहे उन क़त्ल कयो। एहतजाज कंदे वारसनि ऐं शागिर्दनि जो चवण हुयो त वकील अली मुर्तज़ा जलबाणी प्रोफेसर अली मुर्तज़ा के घर में गोलियूं हणी क़त्ल कयो ऐं नौशहर फिरोज़ पुलिस जेको आहे FIR दाख़िल कई आहे, पर जेके कातिल आहे उनखे गिरफ़्तार न कयो आहे। ऐं वधीक एहतजाज कंदड़नि इहो मुतालबो कयो त जेको वकील आहे उनजी जेका लाइसेंस हूंदो आहे वकालत जो उहो पिणु मुअतल कयो वञे ऐं उहो मंशियात ऐं ॿियनि अहिड़ियुनि एक्टिविटीज़ में मुलविस आहे, उन करे उनखे गिरफ़्तार कयो वञे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।